प्रोग्राम भयो टाइम से गड गुलाम सिंह ख्वाजा असांजे टने मोहम्मद खान ज़िले के तहलके बुरुड़ी शाह करीम के मेन शहर में मौजूद आहियूं। ही तहलको लगभग 1 लख आबादी से मुश्तमिल है। जेतोणीकि हिन शहर की सुञाणप दरगाह सैयद बुरुड़ी शाह करीम के हवाले का तमाम अहम समझी वञे थी। हिते खोड़ सारा ज़ाइरीन पूर्ण अचन था। हिन शहर जा केतरा ही मसला आहिनि। असां अॼु हिन शहर के माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, ॾिसंदासीं बुरुड़ी शाह करीम के माण्हुनि जा कहिड़ा मसला आहिनि। असां सां गॾु आहे हितां जो सीनियर सहाफ़ी याकूब सचियो। ते तव्हां ॿुधायो त बुरुड़ी शाह करीम शहर जा कहिड़े क़िस्म जा हिते मसला आहिनि? असांजे बुरुड़ी शाह करीम जो हिकिड़ो त मेन मसलो इहो आहे, हिते ट्रैफिक जो वॾो रुझान आहे। हिते जॾहिं सीज़न कमांद जी शुरू थींदी आहे त पोइ हिते वॾो ट्रैफिक जो मसलो हूंदो आहे। हिते बाईपास हुजे ऐं ॿियो इहो मसलो आहे त हिते असां जेको आहे MP MNAs आहिनि त उन जो घटि तवजो आहे। उहे अचनि ई कोन था, न पुछनि था माण्हुनि खां। ऐं हिते ही तक़रीबन पीपल्स पार्टी जो गढ़ आहे। हितां हर दफ़े पीपल्स पार्टी कामयाबु थींदी आहे, पर पोइ हिते जे माण्हुनि जी बदकिस्मती इहा आहे त हिन जो को बि माण्हू ख़्यालु कोन कंदो आहे, न MP साहब न हिते जा MNA साहब, जंहिंजे करे हिते तवजा घटि आहे। हिते तहलको 7 साल थी विया आहिनि, तहलको थी वियो आहे, पर हिते अञा न का अहिड़ी का ऑफिस आहे, न रोड्स जी ऑफिस आहे, न ज़रिए तरक़ियाती बैंक आहे, न कोर्टूं आहिनि। ऐं असांजो हिकिड़ो कॉलेज आहे जेको हिते ठहे पियो, हुनखे बि तक़रीबन 7 साल थी विया आहिनि। हुनजी पेमेंट बि मुकमल थी आहे। उहो कॉलेज अञा असांजो जेको आहे रनिंग में कोन आयो आहे। उनखां अलावा हिते आहे रेवेन्यू जो मसलो आहे। हिते ऑफिस आहे रेवेन्यू जो, पर कमु सॼो टंडो मोहम्मद खान में हलंदो आहे। माण्हू वीचारा परेशान हूंदो आहे, केरु उन्हनि जी माना सार नथो लहे। ऐं उनखां अलावा हिते असांजी म्यूनसिपल आहे, उन म्यूनसिपल में बि तक़रीबन 480 जे लॻभॻि मुलाज़िम आहिनि, पर उनजे बावजूदि 2 भंगी ऐं सुपर आहिनि, उहे कमु कंदा आहिनि। बाक़ी ॿियो बि अमलो सॼो अलाए किथे आहे, पघारूं पियो खणे। इस्पताल ॾिस, हुते जो को डॉक्टर कोन्हे, को राति जो त का शइ कोन हूंदी आहे हुते, न पटियालो बि इस्पताल में मौजूदु कोन हूंदो आहे। ऐं ही 1.5 लख जे लॻभॻि आबादी आहे। बुरुड़ी शाह करीम तहलके जी 7 यूनियन काउंसिलूं आहिनि। पोइ हिते खई खोड़ सारा ॿिया मसइला आहिनि। हिते असांजी आहे पुलिस आहे, उन वटि बि मोबाइल खटारो आहे। ऐं उनखां अलावा जेको आहे नफ़री जो आहे हिते घटि आहे, जंहिंजे करे पोइ हिते थोरो क्राइम बि आहे, फुरूं बुरूं थींदियूं आहिनि ऐं ॿिया बि मसइला इलाही आहिनि। टने मोहम्मद खान के ज़िले जी एक्सेस मिलंदे काफ़ी साल थिया आहिनि, त तहलके बुरुड़ी शाह करीम में कहिड़े क़िस्म जो ऑफिसूं शिफ्ट थियूं आहिनि ऐं कहिड़ी डेवलपमेंट थी आहे? बसि हिते असां हिकिड़ी ऑफिस आहे रेवेन्यू जी, उते बि केरु वेहण लाइ तयारु कोन्हे। तपेदार सभु टंडो मोहम्मद खान में हूंदा आहिनि। पोइ हिते माण्हू उनखे जंहिंजो कमु करिणो हूंदो आहे उहो टंडे में, मुख्तियाकार बि टंडे में हूंदो आहे, ऐं AC साहब बि टंडो मोहम्मद खान में हूंदो आहे, जंहिंजे करे असां वटि आहे ई आहे हिकिड़ी ऑफिस आहे रेवेन्यू जी। ॿुधायो त जेके मक़ामी तौर ते जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, उनजो माण्हुनि जे मसइलनि जे हल लाइ कहिड़े क़िस्म जो किरदारु आहे? हा, हिते मक़ामी माण्हू आहिनि, राजूड़ियूं कनि था। ऐं हिते आहिनि कुझु 2 टे वॾेरा आहिनि जेके उहे राजूड़ियूं वाजूड़ियूं कंदा आहिनि। माण्हुनि जो को मसइला हूंदा आहिनि, बसि अहिड़े नमूने सां। बाक़ी ऑफिशियल लेवल ते का बि ॻाल्हि कोन्हे, ऐं नई केरनि जी तवजो आहे असां वटि। तइलीम जी छा सूरत आहे? तइलीम जो त बेड़ो गर्क जिते किथे आहे, पर हिते त इलाही आहे। हिते तक़रीबन असांजे तहलके में आहिनि असांजा जेके छोकिरियुनि जा 25 स्कूल आहिनि, 25 जा 25 बंदि आहिनि। ऐं असांजा हिते तक़रीबन एजुकेशन में 250 जे लॻभॻि आहिनि प्राइमरी स्कूल आहिनि। उन में तक़रीबन स्कूल तक़रीबन 50% बंदि आहिनि स्कूल। जी नाज़रीन, हिते बुरुड़ी शाह करीम शहर जे माण्हुनि खे शिकायत आहे त संदन चूंडियल MNA MPA पिणु आमतौर ते 5 सालनि खां पोइ ज़ाहिर थियनि था ऐं मक़ामी माण्हू खे अटेंड नथा कनि। हिन माण्हू जो चवणु इहो आहे त MNA MPA पिणु वीज़ा ते वियल आहिनि ऐं माण्हू जा मसइला उते जा उते आहिनि जिते अॼु खां 10 साल पहिरीं ताईं हुआ। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जे ॿिए मक़ामी सहाफ़ी सां त बुरुड़ी शाह करीम शहर जा कहिड़े क़िस्म जा मसइला आहिनि। साईं तव्हां ॿुधायो त कहिड़े नमूने जा मसइला आहिनि तव्हांजे शहर जा? हिते काफ़ी मसइला आहिनि। ऐं हिते वाबड़ा जो मसइलो आहे। हिते जेके कुंडियूं वुंडियूं लॻियूं पियूं आहिनि, ऐं जेके बासर माण्हू आहिनि उन्हनि जो ऑपरेशन उन्हनि जे ख़िलाफ़ु नथो कयो वञे। बाक़ी जे ग़रीब मिस्किन माण्हू आहिनि उन्हनि ते ॻरा बिल उहे कढिया था वञनि, उन्हनि जी लाइट कटी थी वञे। उन खां पोइ जीअं ई तहलको थियो आहे त हिते मुख्तियाकार जी ऑफिस खां सवाइ बाक़ी का ऑफिस ई कोन्हे। ऐं मुख्तियाकार बि कॾहिं अचे थो कॾहिं नथो अचे। ऐं तपेदार जेके आहिनि से बि जेको 1000 रुपया वठी ऐं 400 जी रसीद कटी ॾेई था छॾनि माण्हुनि खे।
ऐं जेके बासर माण्हू आहिनि उन्हनि ताईं हुननि जी नथी हले भाई ग़रीब माण्हू उते सॼो ॾींहुं वठि पकड़ाए अथनि ऐं टीएमूं जेको आहे उते बि करोड़े रुपया अचनि था उहे बि जेके बजट हज़म थियो वञे ऐं इहे जेके पाण में मिलियो जुलियो वॾेरा खाई था वञनि ऐं हिकिड़ो सेवर बल्ब बि जेको सो ग़रीब माण्हू खे अञा ताईं न ॾिनो वियो आहे ऐं टीएमूं पाण वीए पी ते कोंदो हू चए थो त बसि आऊं एमपी जो माण्हू आहियां फलाणे माण्हू आहियां ऐं जेको माण्हुनि लाइ मिलणु तयारु कोन्हनि उन खां पोइ हिते एमपी एमएलए जेके आहिनि उहे बि हेठियों जेको ग़रीब माण्हू आहे जेको वर्कर आहे या जेके मिस्किन माण्हू उन्हनि सां जेको बि राब्तो कोन्हे उनजी कॉल अटेंड करण लाइ तयारु कोन्हनि मैसेज जवाबु ॾियण लाइ तयारु कोन्हनि ऐं जेके नौकिरियूं आहिनि से बि तक़रीबन 8 सालनि खां वठी उहे बि वेकिरियो थींदियूं पियूं वञनि ऐं मनपसंदि माण्हू खे ॾिनियूं थियूं वञनि ख़ासि करे जेके वर्कर आहिनि नज़रियाती उन्हनि खे पोयां धिकियो वियो आहे उनखे अञा ताईं का बि शइ न ॾिनी विया सिर्फ़ु ॾटनि ऐं आसरनि जे आसरा ॾिना विया आहिनि उन खां पोइ हिते सफ़ाई जेकी हालत आहे जंहिंमें 600 खनि अमी ख़ाल में आहिनि हिते स्टाफ जा माण्हू जेके आहिनि सियासी बुनियादी भर्ती कया आहिनि उनजो बि को बि कमु कोन्हे को बि किरदारु कोन्हे हिते उहो ई गंद लॻो पियो आहे ढूंढ लॻो पियो आहे सिर्फ़ु पंहिंजी जेके मनपस्ती उहा करे रहिया आहिनि ऐं वॾेरा शाही ऐं ग़रीब माण्हू जेको न उहे ई सुरनि में आहिनि ऐं तालीम जो बि ॿेड़ो गर्क लॻो पियो आहे सभु स्कूल बंदि आहिनि ऐं घोसलू उस्ताद आहिनि से ईअं ड्यूटी करण लाइ तयारु कोन्हनि तव्हां पाण ॾिसो न सिपाही जेको आहे फ़ौजी जो 20,000 पघार खणे थो पर बॉर्डर ते वीचारो क़तल थियो वञे शहीद थियो वञे पर ही घर जी घटी ते स्कूल आहे मास्तर 40,000 पघार खणे थो उते अचण लाइ तयारु कोन्हे ऐं हथ सां जेको न तइलीम खे तबाह कयो मुंहिंजो छाकाणि वॾनि जा जेके पुट आहिनि कामोड़नि जा से त ॿाहिरि पढ़नि था ऐं बाक़ी ग़रीब जो ॿारु पढ़े थो इन करे उन स्कूलनि ते का तइलीम ते उन तवजो कोन्हे इन खां सुठा जेके एनजीओ जी जेके नियाणियूं आहिनि 4-4 हज़ार पघार खणनि थियूं 8-8 कलाक ड्यूटी ऐं मुकमल ॾियनि थियूं ऐं बाक़ी जेके सरकारी आहे न उहे सॼो ॿेड़ो ॿुॾो पियो आहे ड्रेनेज जेको आहे उहो हिते तबाह लॻो पियो आहे हिते करोड़ 30 लख जी टांकी आहे सालनि खां तबाह आहे माण्हू ज़हर पाणी पी रहिया आहिनि जंहिंमां कारी साई ऐं कई जॻह बीमार थी विया आहिनि पाणी जेको त बुली शाह करीम जो ऐं असां चेक बि करायो ऐं बिल्कुलु ज़हर आहे ऐं को बि तवजो कोन्हे को बि मतिलबु ते बुनियादी मसइलनि ते ऐं कंहिं बि नुमाइंदगी जो न को कुझु कोन्हे ऐं करप्शन अरूज ते आहे ऐं जेको सो बदमाशी करे रहिया आहिनि ऐं ज़कात जा पैसा बि खाई रहिया आहिनि एमपी बि खाई रहियो आहे एमएलए बि खाई रहियो आहे ऐं टोटल जेके बैतुल माल बि कोन्ह छॾीनि ऐं मिसकिन माण्हू जेको आहे न उहो मिसकिन ई आहे अमीर अमीर थींदो वञे ऐं ग़रीब ग़रीब थींदो वञे ॿुधायो त तइलीम में सहित छा सूरत हाल आहे शहर में सर तइलीम तव्हां ॿुधायो न तइलीम तबाह आहे तइलीम त आहे ई कोन ऐं सिहत बि कोन्हे हिकिड़ो 2 डॉक्टर आहे जेको ॾींहं जो आहे राति जो डॉक्टर बि कोन्हनि पेशेंट जेके वीचारा अचनि न से हिते हेठि मथे थियो वीचारा टंडे हैदराबाद ताईं घस में मरियो वञनि ऐं उते बि दवाऊं जेके आहिनि सभु 2 नंबर दवाऊं जेके ॻाढ़ियूं हेॾियूं खणी गोरियूं ॾियनि माण्हुनि खे बाक़ी जेकी दवा से विकिणे छॾीनि ऐं उते बि जेके न इहा करप्शन आहे उते ड्यूटी बूटी कोन थी थिए इस्पताल में 15 डॉक्टर आहिनि जेके डेपुटेशन ते पघार खणी रहिया आहिनि को लंडन में वेठो आहे को हैदराबाद में वेठो आहे ड्यूटी ॾियण लाइ तयारु कोन्हनि हिते अचण लाइ तयारु कोन्हनि पघार टाइम ते पघार खणी था वञनि ऐं सिहत बि तबाह आहे चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि जो कहिड़ो किरदारु आहे शहर जे मसइलनि खे हल करण लाइ चूंडियल नुमाइंदो जो किरदारु तव्हांखे मूं पहिरीं ॿुधायो त उनजो को बि किरदारु कोन्हे उहे त हेठि माण्हू सां राब्ते में ई कोन्हनि हिते जेके तेलके में आहिनि इदारा उन्हनि ते उन्हनि जी का बि अखी कोन थी ॿुॾे ऐं घणी घोड़ा खां पोइ अचनि था ऐं उहो उन्हनि सां मिलियो ऐं बंदि कमरे में हलिया था वञनि उन्हनि जो को तवजी कोन्हे मिलण लाइ तयारु कोन्हनि अञा ताईं बि कोन आहिनि उहे पंहिंजे माल मेड़ण में पूरा आहिनि पंहिंजे वटि पकड़ में लॻा पिया आहिनि ऐं ग़रीब माण्हू बिल्कुलु नंढण को आहे उहो जेको न बिल्कुलु वीचारो महिरूम जो शिकार आहे ऐं उनखे कॾहिं का शइ कोन्हे मिली आहे अञा ताईं जी हिन शहर जे माण्हू खे शिकायत आहे त टीए में अमलो मुकमल तौर ते ग़ाइबु आहे 600 खां वधीक भर्तियूं कयूं आहिनि जेके सिफ़ारिशी माण्हू खे भर्ती कयो आहे ऐं अमले जी कारकर्दगी शहर जा फुटेज ॾिसी करे अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हिन शहर में कहिड़े क़िस्म जी सफ़ाई थिए थी तव्हां ॿुधायो त कहिड़े क़िस्म जा मसइला आहिनि बुरुली शाह करीम शहर साईं मसइलो इहो आहे त सॼी सिंध जेका असां मसइलनि जे वर चढ़ियल आहे सिंध जीअं माना हिते शाह करीम तहलके में बि काफ़ी जेके अहिड़ा मसइला आहिनि जेके जिन खां माण्हू जेको सो माना महरूम आहिनि सिहत जो हुजे तइलीम जो हुजे तहफ़ुज़ जो हुजे सिक्योरिटी जो मामिलो हुजे हर मामले में हितां जा माण्हू जेको सो धण खां बेबिला आहिनि हितां जा चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि उन्हनि जो बाक़ाइदे जेको सो उन्हनि जो सिस्टम ठहियलु आहे जीअं 1 करोड़ 1.5 करोड़ जी बजट आहे हिते महीने जी इहा ख़बर कान्हे त उहा बजट केॾां थी वञे को बि तरक़ियाती कमु कोन थो थिए तव्हां ॿाराड़ी में ॾिसंदा रोडनि जी हालत ॾिसंदा शहर में घटियुनि जी हालत ॾिसंदा गटर सिस्टम ॾिसंदा ऐं तमामु जेको सो माना हिते सिस्टम नाकारा लॻो पियो आहे सिर्फ़ु हिते चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि उन्हनि जी जेका असां माना आहे सिस्टम ठहियलु आहे सिहत खाते में बि इहो ई सिस्टम आहे तहलके अस्पताल आहे तव्हां उते वञी जॻह सां तव्हां पाण विज़िट करे ॾिसंदो त उते माना डॉक्टर कोन हूंदा डॉक्टरनि जूं ड्यूटियूं हूंदियूं आहिनि उहे बाक़ाइदे उन्हनि जी सिग्नेचर हूंदी आहे
बाक़ी ड्यूटी जेको सो माना उहे कंदा ई कोन आहिनि, उहे घरु वेठे पघार खणंदा आहिनि ऐं ॿाहिरि जा माण्हू आहिनि, हिते जा बि कोन्हे लोकल, ॿाहिरि जा माण्हू हैदराबाद जा किथां किथां जा माण्हू उहे अची हिते जेको सो माना ड्यूटी कनि था, ड्यूटी बि कनि कोन था हिते, ख़ाली जेको सो माना पघारूं खणनि था, हाज़िरी जेका था लॻनि थी। त इहा जेको सो माना इहा सूरत हाल आहे त हितां जे माण्हू जेको सो माना हर जेका असां फैसिलिटी खां महरूम आहे। असां कहिड़नि मामलनि ते तव्हां सां ॻाल्हायूं, तव्हां पाण जेको सो माना हिते तव्हां पाण जेको सो तव्हां जेको सो नज़र फेराईंदो, तव्हांखे सार मामला जेके सो माना तव्हांखे ज़हन में अची वेंदा हलिया त हिते जा मामला छा आहिनि, कहिड़ा मसइला आहिनि। उन जे लाइ चूंडियल नुमाइंदनि जो जेको को बि किरदारु कोन्हे, उहे चाहिनि था त माण्हू भले तबाह थियनि, भले बर्बादु थियनि, ऐं असां वरी जेको सो माना जॾहिं बि इलेक्शन ईंदी तॾहिं पोइ ईंदासीं, वॾियूं गाॾियूं खणी ईंदासीं, माण्हुनि खे वरी जेको सो वॾा दिलासा ॾींदासीं ऐं माण्हू वरी जेको असांखे वोट ॾेई छॾींदा हलिया। असां वरी पंहिंजी जेको सो माना इहा साॻी जेका असां माना बादशाहित जेका असां माना क़ाइमु रखंदा पिया ईंदासीं। असली मसइलो इहो आहे त हिते तइलीम जो बि जेको सूरत हाल दोस्तनि ॿुधायो तव्हांखे, तइलीम जेको सो माना निल बटा निल लॻी पई आहे हिते स्कूलनि में। ॿारहाड़ी जा शहर में त अञा बि जेको सो माना कुझु मास्तर ईंदा आहिनि ॿारहाड़ी में, त स्कूल ई बंदि लॻा पिया आहिनि, वॾेरनि जो ओताकू लॻी पिया आहिनि। तव्हां पाण जेको सो माना विज़िट करे ॾिसंदो त उते जेको सो माना घोड़ा ई जेका त माना गॾा ॿधा पिया हूंदा आहिनि, ओताकू बनी पियूं आहिनि स्कूलनि में। त इहा जेकॾहिं सूरत हाल रही त असां सिंधी माण्हू जो छा थींदो हिते जो, हितां जो छा थींदो? जॾहिं बि जॾहिं तइलीम जो बेड़ो ॿुॾंदो त असां जेको सो माना छा कंदासीं? असां वधि में तबाही बर्बादी जे किनारे ते पहुता आहियूं। अञा बि जेकॾहिं इहा असां अगोर निंड में हूंदासीं, तव्हांजी महिरबानी आहे, तव्हां जेको सो माना सहाफ़त जे हवाले सां, सिंध टी न्यूज़ जे हवाले सां हीअ जेको सो माण्हुनि जा तासरात वठो था, माण्हुनि जा जेके सो माना मसाला ॿुधो था, ऐं इहे ई जेकॾहिं माना तव्हां माना अॻियां ॿिया बि जेके त माना फोरम आहिनि उहे बि जेको सो हिन मसइले ते जेको सो माना स्टैंड वठनि था, सम्झां थो त कुझु न कुझु तब्दीली अची सघे थी। समूरनि मसइलनि जो हल कहिड़ो आहे? मसइलो हल त हाणे असांजा जेकॾहिं माना हिकिड़ो तव्हांखे मां मिसाल ॾियां त हमरा जो ॿकरियुनि जो धण हुजे, रोज़ु बग़ैर जेको थो माना ॿकरियूं जेको थो माना खणियो वेंदो राति जो। छोकिरे पुछो पीउ खां त भाई पंहिंजा जेको थो माना रोज़ु ॿकरियूं बग़ैर खणियो थो वञे, छा आहे? चए पंहिंजा कुता ई भाॻा आहिनि, कुता ई भाड़िया आहिनि, असांजा नुमाइंदा ई भाड़िया आहिनि। मसइलो असीं जेको थो माना कीअं जेको थो अॻिते जेको थो वधंदासीं? असल मसइलो आहे इहो, जेसीं ताईं असांजे नुमाइंदनि जो घेराव न थींदो, उनजो एहतिसाब न थींदो, उनखे इन्हनि जेके त माना अवामी अदालतूं जेको सो माना लॻायूं वञनि, उन्हनि जे कटड़े में न आंदो वेंदो, उनजो एहतिसाब न कयो वेंदो, तेसिताईं मामला मसइला असांजा कॾहिं कंहिं बि सूरत में हल नथा थी सघनि। MP केॾे केॾे माण्हू थो मिलनि था? मिलंदा ई कोन्हनि, केरु थो चए मिलंदा आहिनि? माण्हू मरी वञनि, कांधी कोन थियनि, माण्हू ॿियो त ठहे पर मरी वेंदा आहिनि। जेके वोटर आहिनि उन्हनि जा जेके माना जेके वोट जेके ॾींदा आहिनि उहे मरी वेंदा आहिनि, उनजो कांधी कोन। बाक़ी वॾेरनि जा सलामी आहिनि, वॾेरनि वटि ईंदा आहिनि, वॾेरनि वटि चांहि पार्टियूं बि कंदा आहिनि, मानियूं बि खाईंदा आहिनि, डिनरूं बि कंदा आहिनि, जेको सो माना मांझांदा बि कंदा, वॾा जेको सिस्टम कंदा आहिनि, उन्हनि वटि कंपनियूं बि कंदा आहिनि। बाक़ी ग़रीब माण्हुनि जे लाइ जेको सो माना कोन ईंदा आहिनि। बुरुली शाह करीम शहर जे माण्हुनि खे शिकायत आहे त संदन MLA MP गाइबु आहिनि, न हू के आम क़िस्म जे इवेंट्स जॉइन कनि था, न ई आम माण्हू सां मेल मुलाक़ात कनि था। असां ॻाल्हि बि कंदासीं मक़ामी शहरनि सां। सही था ॿुधायो त हिन शहर जा कहिड़ा मसइला आहिनि ऐं चूंडियल नुमाइंदनि जो छा किरदारु आहे? अदा बुरुली शाह करीम खे तहलको थींदे तक़रीबन 10 साल गुज़री विया आहिनि। 10 सालनि में हिकिड़ी बि अहिड़ी तहलका या सब डिवीज़न जी ऑफिस हिते मुक़ररु कोन थी सघे। सभ खां पहिरीं त असांखे इहा शिकायत आहे, तहलके में जेतिरियूं बि तहलके जूं ऑफिसूं हुअणु घुरिजनि उहे हिते न आहिनि। असांखे हिते जे नुमाइंदनि खां इहा शिकायत आहे। ऐं ॿी इहा शिकायत आहे त म्युनिसिपल जा जेके पैसा अचनि था उहे म्युनिसिपल जा पैसा अलाए कहिड़े पासे वञनि था हलिया। ऐं इन शहर जी सफ़ाई सुथराई या मुख़्तलिफ़ जेके नंढा नंढा प्रोजेक्ट हूंदा आहिनि, जीअं पाणी जा मसइला या जेके गलियूं वग़ैरह हूंदियूं आहिनि, उन्हनि जो बि कुझु कोन पियो थिए। असांखे इन गवर्नमेंट खां या पीपल्स पार्टी जे इन मुंतख़ब नुमाइंदनि खां इहा शिकायत आहे त इहे शइ महिरबानी करे हिते तवजो ॾिनी वञे। असांजी बुरुली शाह करीम बि हॉस्पिटल आहे, उहा बि रुली पई आहे। उन खां अलावा असां वटि हिते कॉलेज आहे जेको 4 साल खां अध में पियो आहे, उनखे मुकमल कोन कयो वियो आहे। एजुकेशन जो निज़ाम असां वटि हिते बिल्कुलु ख़तम ई थी चुको आहे। असां गवर्नमेंट खे चवंदासीं त महिरबानी करे, पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट खे, मक़ामी MP MNAs खे त महिरबानी करे हिते जे इलाइक़े जा मसइला जेके अवलियत जी बुनियादनि ते इनखे हल कयो वञे त असांजे हिन अबोच माण्हुनि ते, हिन इलाइक़े जे माण्हुनि ते थोरो थींदो, उनजी महिरबानी थींदी। ॿुधायो त तइलीम में शइ जी छा सूरत हाल आहे? तइलीम जो बुरुली शाह करीम त यकीन
उहो इलाइक़ो आहे जंहिं इलाइक़े में हिते जा शाह अब्दुल करीम बुलड़ी ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जीअं शागिर्द त लखनि जी तइदाद में बुलड़ी शाह करीम जो माण्हू तव्हांखे तइलीम याफ़्ता घटि मिलंदो। उनजी वजह इहा आहे जो हिते जेको मुंतख़ब नुमाइंदो आहे उन कॾहिं बि तवजो कोन ॾिनी आहे असांजे हिन इलाइक़े ते। उनजी वजह इहा आहे जो हिते जो माण्हू बेसिकली जेको ग्रास लेवल जो या मक़ामी जेको माण्हू आहे उन माण्हू में एतिरो शौर न आहे। शौर इन जे करे न आहे जो हिते जी तइलीम जेका आहे सा बिल्कुलु तबाह ऐं बर्बाद थी चुकी आहे। असांजो माण्हू तक़रीबन तव्हांखे हिन इलाइक़े में ग्रेजुएट या डॉक्टर या वकील तक़रीबन विड़ंदे कोई मिड़ी मिलंदो तव्हांखे माण्हू न त हिते उहो माण्हू एतिरो पढ़ियो लिखियो माण्हू न आहे। हुनजो हू नाजाइज़ फ़ाइदो वठी करे हिते माण्हुनि जा मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हक़ गज़ब कंदा पिया अचनि। असां इन प्लेटफॉर्म तां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन जनाब आसिफ ज़रदारी साहब खे बिलावल भुट्टो ज़रदारी साहब के गुज़ारिश कंदासीं त जेके पुठिते पल इलाइक़ा आहिनि उन्हनि जे मुंतख़ब नुमाइंदनि ते उहा तंबी कई वञे त महिरबानी करे हिते जे माण्हुनि जी परघोर लधी वञे। हिते जो माण्हू ॾाढो परेशान ऐं बेहाल माण्हू थी वियो आहे ऐं महिरबानी करे हिते माण्हुनि खे ख़ासि तौर ते सर्विस में बि नज़रअंदाज़ कयो वियो आहे। उन्हनि मनपसंदि माण्हुनि खे नौकरियूं मिलियूं आहिनि जिन्हनि माण्हुनि खे नौकरियुनि जी ज़रूरत ई कोन हुई। उहे माण्हू नौकरियूं कनि पिया जिन्हनि माण्हुनि जा 5-5 हज़ार एकड़ जी ज़मीन हुअण जे बावजूदि बि उहे माण्हू नौकरियूं पिया कनि। ऐं हिते जेको बुखियो ऐं ग़रीब आम जेको शहरी या मैट्रिक इंटर पास जेको पढ़ियो लिखियो माण्हू आहे बेरोज़गार ऐं बेहाल आहे। मंशात जो हिते इहा पोजीशन आहे जो पुलिस मक़ामी डिस्ट्रिक्ट लेवल जी पुलिस मंशात जा हिते मंथलियूं मुक़ररु थियूं पियूं आहिनि। हिते जो हर आम तक़रीबन 99% माण्हू इन शइ सां वापसि थी चुको आहे। आमतौर ते इल्ज़ाम हयो पियो वञे त नौकरियूं चूंडियल नुमाइंदनि खपायूं आहिनि, तव्हां छा चवंदा? पीपल्स पार्टी जे मुंतख़ब नुमाइंदनि नौकरियूं खपायूं कोन आहिनि हिते ऐं इन्हनि माण्हुनि जिन खे नौकरियूं ॾिनियूं अथसि उहा फेयर कोन थी सघी आहे। उन्हनि माण्हुनि जो हक़ कोन थिए थो जिन्हनि माण्हुनि खे नौकरियूं मिलियूं आहिनि। नौकरियूं मिलनि उन्हनि माण्हुनि खे घुरिजनि जेके माण्हू हिते चूल्हो ॿरी सघे, जंहिंजे घर में अटो पची सघे। ही नौकरियूं उन माण्हू खे मिलियूं आहिनि जंहिंजो 2000 एकड़ ज़मीन आहे या 5000 एकड़ ज़मीन आहे, उन जे पुटनि खे नौकरियूं मिलियूं आहिनि। इहा ॾाढी ज़्यादती ऐं नाइंसाफ़ी आहे। बुलड़ी शाह करीम जे मसइलनि जे हवाले खां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल ग्रुप जा अॻवान ऐं मक़ामी लीडर सां। कि तव्हां ॿुधायो कहिड़ा मसइला आहिनि शाह करीम जा? साईं शहर जा मसइला मसाइल पाणी जो निज़ाम जेको आहे सो माण्हू जेके पाइप वग़ैरह सभु पंहिंजा विकिणी यानी कि विया आहिनि ऐं जेको सो पाणी जो निज़ाम सॼो धर्म भरम आहे। उन खां पोइ शहर जी सफ़ाई वग़ैरह जो निज़ाम सॼो धर्म भरम थियो पियो आहे। तइलीमी तमामु हालत कमज़ोर आहे ऐं शहर में इहे मसइला मसाइल आहिनि शहर जा ऐं बसि इहे ई आहिनि बसि जेके बि आहिनि वधीक। बेरोज़गारी छा सूरत आहे? बेरोज़गारी सूरत हाल इहा आहे त पैसनि ते नौकरियूं विकामजनि थियूं, अचनि थियूं डिपार्टमेंट में जेके बि इदारनि में नौकरियूं अचनि थियूं ऐं मथां पैसनि ते वञनि थियूं। ग्रेड 1 खां शुरू थिए थो 20 ग्रेड ताईं ₹1 रुपया शुरू थिए थो, पोइ वञी थो 20 ते पुॼे थो। आहे रुगो पैसनि ते सॼो सिस्टम हले पियो ऐं ग़रीब जेके बि आवाम वीचारा परेशान आहिनि पंहिंजा कागज़ खणो वञनि था, जमे कराइनि था, रुली वरी वापसि था अची वञनि। केरु थो नौकरी खपे? नौकरियूं इहे जेके सियासतदान आहिनि जेके बि हिते हुकुमरान आहिनि हींअर मौजूदु आहे इहे आहिनि। जी ऐं तव्हां ॿुधायो कहिड़ा मसइला आहिनि? सही मसाला आहिनि। ग़रीब जो को हाल कोन्हे, बद हाल हिते आहिनि। ग़रीब मिसकिन माना हिते को नौकरी कंहिंखे छा ॾींदा नौकरी? सभु पैसनि ते गुटको मैनपुड़ी हर शइ ते मंथरी लॻी पई आहे। केरु चवण वारो कोन्हे। मंशात खुलियाम पई हले हिते, केरु चवण वारो कोन्हे। नौकरियूं बिल्कुलु पैसनि ते विकामनि पियो साईं। 2 लख रुपए ताईं 3 लख रुपए ताईं MNA MP विकिणनि पिया। मंडी लॻी पई आहे हिते। ग़रीब जो छा हाल थींदो हिते? केरु पुछे कोन थो ग़रीब खे। तइलीम बिल्कुलु ख़तमु। छा कंदासीं असीं? ग़रीब माण्हू वञूं था चवंदा बिल्कुलु पैसनि ते हले पई हिते हर शइ। ग़रीब माण्हू खे माना केरु अहिड़ा न तव्हांखे विज़िट करायां ख़ुदा जो कुझु चुल्हो ई नथा ॿारीनि मिसकिन बेरोज़गार छा कंदा वीचारा। मंशा थरो हर शइ ते खुलियाम पियो हले शहर में। इन्हनि मसइलनि जो केरु ज़िमेदार आहे? ज़िमेदार MP MNA पीपल्स पार्टी वारा जेके हुकुमरान आहिनि उहे ज़िमेदार आहिनि। सॼो शहर मतलब ख़तमु करे छॾियो हिते छा करियूं। सभु मंथरी ATM आहे जेको TMO आहे उन्हनि ते मंथरी ॿधल आहे हिननि जी। हर माण्हू जी मंथरी उते ॿधल आहे। एतिरी बजट 1 करोड़ 70 लख केतिरी बजट ते जब हिते मूंखे ॾेखारीनि कंहिंजो रुपए जो कमु थियो हुजे। मंथरियूं ॿधियूं पियूं आहिनि। MP अचे मंथरी वठियो वञे, सभु अचनि पंहिंजी मंथरी वठियो इहे पिया वञनि। पोइ छा हिते कमु न थिए? तइलके शाह करीम में छा कमु थींदो? मंथरियूं ॿधियूं पियूं आहिनि बसि। साईं कहिड़ा मसइला आहिनि बुलड़ी शाह करीम शहर जा? साईं मेन प्रॉब्लम त इहो आहे बेरोज़गारीअ जो। बेरोज़गारी जे हवाले सां मां इहो ई चवंदुसि त नौजवान माण्हू छोकिरा जेके बि आहिनि
न रुगे जेको आहे सो गवर्नमेंट जॉब था चाहिनि बल्कि उन्हनि खे प्राइवेट जॉब बि उन्हनि खे मिलणु मुश्किल थी वई आहे। छाजे कारण त मेन थी वई आहे उन्हनि जो सोर्स। हिकिड़ो ग़रीब जो ॿारु आहे जेको पुटु आहे उहो पढ़ण जे लाइ मज़दूरी करे बि पढ़े थो, पर उनजो अहम ॻाल्हि आहे जॾहिं तालीम हू कंप्लीट थो करे, मुकमिल थो करे, जॾहिं किथे इंटरव्यू जे लाइ प्राइवेट जॉब जे लाइ वञे थो त उनखे इहो ई चवनि था सोर्स, सिफ़ारिश, रेफरेंस जॾहिं हिकिड़ो ग़रीब मज़दूर जो पुटु आहे उनजो रेफरेंस वधि खां वधि हारीअ ई थी सघे थो, हारीअ जो रेफरेंस अॻिते हले नथो। ऐं हालात अहिड़ा थी विया आहिनि, बिल्कुलु उहो उन्हनि जो ॾोह न आहे, रेफरेंस घुरणु ज़रूरी आहे। छाजे कारण जो हालात अहिड़ा थी विया आहिनि जो रेफरेंस उन्हनि घुरंदा। हाणे ग़रीब जो ॿारु जेकॾहिं पढ़े थो त उनखां रेफरेंस घुरियो थो वञे, त भले जेकॾहिं कंहिंखे क़ाबिल इंटरव्यू वरितो वञे, इंटरव्यू खां पोइ उनखे ॾिठो वञे भले क़ाबिल बि हुजे, पर मेन शइ थी वई आहे रेफरेंस। उनजे करे तक़रीबन जेके आहिनि पंहिंजे वालदेन जेके आहिनि पंहिंजे औलाद खे पढ़ण जे लाइ तक़रीबन नथा मोकिलनि, कोशिशि कनि था त जेको आहे सो मज़दूरी करे पढ़ी छा कंदो। आम हिकिड़ी माण्हू जेका ग़रीब जी मेंटेलिटी थी वई आहे न, उहा ई आई थी वई आहे पढ़ी छा कंदो। पोइ इन जे करे तालीम जो इहो ई रुझान थी वियो आहे। जेकॾहिं वञनि था गवर्नमेंट जे स्कूलनि में त तालीम कोन्हे, प्राइवेट स्कूलनि में मोकिलण जे लाइ पैसा कोन्हनि, छा करे तालीम जो इहो रुझान आहे। बेरोज़गारी इन जे करे तमामु घणी वधी वई आहे। ऐं असांजा जेके MPA MNA जेके बि आहिनि उहे इलेक्शन जे दौरान वोट वठण जे लाइ अचनि था, वोट वठियो हलिया वञनि, उनखां पोइ जेकॾहिं उन्हनि जे दरवाज़े ते मिलण जे लाइ वञिजे थो न त इहो ई जवाबु मिले थो, अॼु MNA साहिबु कोन्हे को, कराची वियल आहे, कॾहिं ईंदो का ख़बर न आहे। जॾहिं उन्हनि जा जेके असिस्टेंट जेके पर्सनल सेक्रेटरी आहिनि उन्हनि खे ख़बर न आहे, या त असांखे ठलो जवाबु ॾेई था छॾनि, ख़बर कान्हे का। बहरहाल असांजी इहा रिक्वेस्ट आहे जेको आहे सो तव्हां खां, या तव्हांजी वॾी महिरबानी असांजे शहर में अची करे तव्हां असांजी ॻाल्हि खे अॻिते पहुचायो। वधीक तव्हांखे जेको आहे रिक्वेस्ट कंदासीं त असांजे जेके बि मिनिस्टर आहिनि उन्हनि खे जेको आहे सो अॻिते वधीक इहा ॻाल्हि पहुचाई वञे उन्हनि ते, त जेके बि नौजवान आहिनि उन्हनि खे कंहिं बि तरीक़े सां न सिर्फ़ु गवर्नमेंट पर प्राइवेट जेको आहे सेक्टरनि में उन्हनि खे रोज़गार ॾिनो वञे। उन्हनि इहा शइ अहम रखी वञे त ग़रीब जो ॿारु जेको आहे उनजे लाइ रेफरेंस जेको आहे सो कोशिशि कई वञे, ऐं सिफ़ारिश जेका आहे उनजे लाइ वधीक वधि कोशिशि कई वञे। बुरुड़ी शाहकरीम जे मसइलनि जे हवाले खां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं मक़ामी शहरनि सां। से तव्हां ॿुधायो त कहिड़ा मसइला आहिनि बुरुड़ी शाहकरीम जा, ऐं बुरुड़ी शाहकरीम शहर जी कहिड़ी तारीख़ आहे इहो ॿुधाइजो। साईं, असांजे बुरुड़ी शाहकरीम जी तमामु पुराणी तारीख़ आहे। शाह अब्दुल करीम बुरुड़ी जे हवाले सां, जेको शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो परॾाॾो आहे। ऐं अचूं शहर में अनेक मसइला आहिनि। शहर में जेको असांजो डिग्री कॉलेज आहे उनजो कमु पेंडिंग रहियो पिया, केतिरनि सालनि खां वठी उन में का प्रोग्रेस न थी सघी आहे। उनखां अलावा जेके शहर में गंदगी जा ढेर लॻो पियो आहे, एतिरी गंदगी जो ढेर आहे त असांजी जॾहिं बरसाति वसे थी त उहो बरसाति जो पाणी असांजे घरनि में थो अचे। ऐं उनखां अलावा जेको मच्छी मार्केट आहे बुरुड़ी शाहकरीम जी, उन तव्हां ॾिसो त अहिड़ी हालत आहे, उते गंदगी म्यूनिसिपल वारा उते गंदगी जो किचिरो था उछलाइनि, बजाए की उनखे मच्छी मार्केट जी कंस्ट्रक्शन कराई वञे, पर उते गंदगी जो ढेर बनाए छॾियो आहे। ऐं इन मसइलनि में असांजे बीमारी, असांखे जेको आहे सो मच्छरनि जी एतिरी शिदत, मच्छरनि जी एतिरी तकलीफ़ आहे। ऐं उनखां अलावा मच्छरनि जे करे जेकी बीमारियूं थियूं पैदा थियनि, जरासीमनि जे करे जेकी बीमारियूं थियूं पैदा थियनि, उनखे असांजे डायरिया, असांजे मासूम ॿारनि जी सिहत ॾींहों ॾींहुं ख़राबु थी रही आहे। असीं सिहत खाते ऐं बादार इदारे खे इहो हिन तव्हांजे सिंध TV जे ज़रिए इहा इंफॉर्म था करणु चाहियूं त असांखे ख़ुदा इन सफ़ाई जे मसइले खे हल कयो वञे। ऐं सिहत खाते जे तरफ़ खां इहे मच्छरनि जी जेकी क्रिएशन थी थिए ख़ासि तौर ते गर्मीअ में, उन जे लाइ जेको आहे सो स्प्रे कयो वञे ऐं सफ़ाई जा उपाउ वरिता वञनि। सिहत ऐं तइलीम छा सूरत हाल आहे बुरुड़ी शाहकरीम? तइलीम जी सूरत हाल इहा आहे त हिते हाई स्कूल ते उस्तादनि जी गैरहाज़िरी आहे। तक़रीबन 20 खां 22 उस्तादनि जी पोस्टिंग आहे, पर पोज़ीशन इहा आहे त उते 5-6 उस्ताद टीचरनि खां मथे नथा अचनि। ऐं तइलीम जेके हिते जा मक़ामी माण्हू आहिनि उहे पंहिंजनि तइलीम जे लाइ पंहिंजनि ॿारनि खे टंडो मोहम्मद ख़ान, बठोरो, ॿियनि स्कूलनि में तरजीह ॾींदा, छाकाणि त उते पढ़ाई बहितरु आहे बनिस्बत बुरुड़ी शाहकरीम जे हाई स्कूल जे निस्बतनि। बुरुड़ी शाहकरीम जे माण्हुनि जी शिकायतुनि जे हवाले खां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पाकिस्तान पीपल पार्टी जे डिस्ट्रिक्ट एग्जीक्यूटिव कमेटी जे मेंबर साईं शाहनवाज़ सां। ते तव्हां ॿुधायो त कहिड़ा मसइला आहिनि बुरुड़ी शाहकरीम शहर जा, ऐं पाकिस्तान पीपल पार्टी छा कयो आहे? थैंक यू सिंध TV फर्स्ट ऑफ ऑल। साईं, पाकिस्तान पीपल्स पार्टी तमामु सुठा कम कराया आहिनि, ऐं ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी जे हवाले सां जेकॾहिं ॾिठो वञे बुरुड़ी शाहकरीम में त अनफॉर्चुनेटली थोरा क़दम घटि खयां विया आहिनि, छो त हिते साफ़ु पाणी जो मसइलो आहे, ऐं उनखां अलावा रोड्स जो मसइलो आहे,
ऐं हिते खे गंदगी आहे, तमामु घणी गंदगी आहे, नालियूं साफ़ न आहिनि, माण्हू परेशान आहिनि। ऐं न्यू जेका असां हिते जेको सो जेका जनरेशन आहे, जेका नवां जेके हिते ख़ासि तौर ते कॉलेज न आहे, न्यू जनरेशन जे लाइ कॉलेज न आहे, तइलीम जो मसइलो आहे। पर पाकिस्तान पीपल्स पार्टी इनशाला कुझु क़दम खयां आहिनि ऐं कुझु बहितर क़दम खणण जे लाइ वञी रही आहे। ऐं पंहिंजी क़यादत खां ऐं ख़ासि तौर ते तव्हांजे थ्रो पंहिंजी क़यादत खां मुतालबो कंदुसि त बुलड़ी शाह करीम क़दीमी जेको सो शहर आहे, हज़रत शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो भिट शाह जो परॾाॾो आहे, घटि में घटि हिन जे शहर खे न विसारियो वञे। हिते तइलीम जो मसइलो आहे, साफ़ पाणी जो मसइलो आहे ऐं सफ़ाई सुथराई जो मसइलो आहे, इन्हनि खे हल कयो वञे। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध तरक़ी पसंद पार्टी तहलके शाह करीम जे सदर सां। साईं तव्हां ॿुधायो कहिड़ा मसइला आहिनि बुलड़ी शाह करीम शहर? बुलड़ी शाह करीम सिर्फ़ु शहर न पर बुलड़ी शाह करीम तहलको ही तहलके तव्हां हेडक्वार्टर में बीठायो हींअर, जिते तहलका म्यूनसिपल एडमिनिस्ट्रेशन आहे। ही तक़रीबन सिंध जूं 2 हुकूमतूं 7 साल गुज़ारे चुकियूं आहिनि। जंहिं तहलके में तव्हां बीठायो, हिन तहलके जी 1.5 करोड़ रुपए जे अंदरि बजट जेका मंथली आहे, ऐं सम्झा थो हुनजो 2 सैकड़ो बि सॼे तहलके में ख़र्चु कोन थो थिए। असां खणी चऊं त बाबा असीं कंहिंजी मुखालफ़त था करियूं या कंहिंजी पार्टी ते तनक़ीद था करियूं, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। तव्हां पाण सर्वे कयो, हिन शहर शाह करीम तव्हां तहलके जे हेडक्वार्टर में बीठायो, पर हिन तहलके में जेकॾहिं सिर्फ़ु शहर में 5 लख रुपया एवरेज हर महीने जेकॾहिं ख़र्चु थिए त हीउ शहर तव्हांखे ईअं सम्झो पेरिस नज़र अचे। इहा असांजी बदकिस्मती आहे। असांजे सिंधी माण्हुनि खे जॾहिं इलेक्शन ईंदी आहे तॾहिं दौल वॼराए अलाए कहिड़ा कहिड़ा अजीब अजीब जेको सो नारा ॾेखारे सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाए असांजे माण्हुनि खां वोट वरितो वेंदो आहे। पर जीअं ई इलेक्शनूं ख़तमु थींदियूं आहिनि, असांखे चूंडियल उमेदवारनि जूं शिकिलियूं नज़र कोन ईंदियूं आहिनि। पोइ वरी जॾहिं इलेक्शन जो दौरु ईंदो आहे त वरी तबला ऐं दौल ऐं शरनायूं असांखे नज़र ईंदियूं आहिनि। का बि हिते सरगर्मी तरक़ियाती सरगर्मी कोन्हे। तव्हां तइलीम न वेंदा, तव्हांखे तइलीम निल बटा निल नज़र ईंदी सॼी सिंध जी। तव्हां सिहत मर्कज़नि में वेंदा, हुते सिहत तव्हांखे निल बटा निल नज़र ईंदी। ऐं वेंदा तव्हां चूंडियल उमेदवारनि तव्हांखे मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं ॿुधाए, अदड़ी चांहि कोप प्यारे रवानो करे छॾींदा। तव्हां सॼो तव्हां तहलको तव्हां वञो ॾिसंदा, तव्हांखे हिते मंशियात, हेपाटाइटिस C, पाणी न हुअण जे बराबरि, माण्हू जेको ज़हनी इंतिशार, मुआशी बदहाली, इस्तेसाल जो शिकार आहिनि। हिते फसलनि जो को बि अघु कोन्हे। तव्हां राइस मिलनि ते वञो, हुते तव्हांखे जेको साड़ियुनि जो अघु 1000 रुपए मञा 600 रुपया मण मिलंदो। कमांदनि जा जेके आबादगार आहिनि, जेके हारी आहिनि, जेके नारी आहिनि, उहे ख़ुदकशीन करण ते मजबूर आहिनि। वाणियनि जा ऐं व्याजीनि जा जेको सो ईअं खणी सम्झो जो एतिरा कर्ज़ी थी चुका आहिनि, पंहिंजूं बनियूं विकिणण ते मजबूर थी विया आहिनि। ये मसइला आहिनि त ग़रीब मिसकिन माण्हू, असीं मिसकिन मच्छी विकिणूं, मच्छी पढ़ाई छोकिरनि जी करियूं ऐं 2-2 रुपया कमायूं था, बच्चनि जी पढ़ाई था शुरू था, पोइ वरी पढ़ाई पास था करियूं त पोइ असांखे नौकरियूं कोन थियूं मिलनि। इन जे लाइ करे असांखे वोट वठो वञनि, भई हिते अचनि कोन था, मिड़ी ॻाल्हियूं कनि था। ऐं ॿिया ग़रीब माण्हू, सादा माण्हू, मिसकिन माण्हू गुज़ारे गुज़ारा बचनि जा लो लॻा पिया आहिनि, उन्हनि खे नौकरियूं कोन मिलियूं आहिनि। हा, रुगो वोट वठो हलिया वञनि। जी नाज़रीन, तव्हां ॾिठो त बुलड़ी शाह करीम जे शहर जे माण्हुनि खे हितां जी मक़ामी क़यादत सां खोड़ सारियूं शिकायतूं आहिनि। ऐं न फ़क़ति इहो, पर मक़ामी शहरनि जो इहो पिणु चवणु आहे त हितां जा जेके पाकिस्तान पीपल पार्टी जा जेके उम्मीदवार आहिनि, उहे 5 साल खां पोइ ज़ाहिर थियनि था ऐं माण्हुनि जी सार नथा लेनि। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जे पाकिस्तान पीपल पार्टी जे अॻुवान ऐं तहलके सदर डॉक्टर अयूब सां। साईं तव्हां ॿुधायो त हिन शहर जी तारीख़ छा आहे ऐं हिन शहर जा मसइला कहिड़े क़िस्म जा आहिनि ऐं पाकिस्तान पीपल पार्टी कहिड़े क़िस्म जा क़दम खया आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिन शहर जी तारीख़ साईं काफ़ी पुराणी आहे। शाह अब्दुल करीम यानी शाह लतीफ़ जो परॾाॾो तड़ॾाॾो उन ही शहर हिते आबाद करे वसायो, जेके 200 साल जी तारीख़ मां असांखे मिले थो त हिनजी वजूद हो हिन शहर जो। अच्छा, मसइलनि जो जो क़दुरु तालुक़ु आहे, अनेक मसइला आहिनि। सभ खां अवल मसइलो हिन असांजे शहर जो आहे हेल्थ जो। हिते हेल्थ सेंटर आहे, तालका हॉस्पिटल आहे, उहा अपग्रेड कोन थी आहे अञा हेल्थ सेंटर पियो हले। तालके खे बि 10-12 साल थी विया आहिनि बुलड़ी शाह करीम थिए। ऐं हुते डॉक्टरनि जी स्ट्रेंथ घटि में घटि 12-13 हुअणु खपे। उते सिर्फ़ु हिकिड़ो डॉक्टर ड्यूटी ॾींदो आहे ऐं मेटर्निटी होम ठहियलु आहे, कमु कोन पियो करे। लेडी डॉक्टर्स जेके उते अपॉइंट थियल आहिनि, उहे हॉस्पिटल में कोन थियूं ॾिसनि पेशेंट्स खे, पंहिंजे घर घुराए
उते पंहिंजा जेको आहिनि तमामु कास्टली हुन खां वठंदियूं आहिनि चार्जिस। ऐं इन खां सवाइ हेल्थ सां जेके रिलेटेड ॿिया मसइला आहिनि जिन में हिते जे शहर जर जो पाणी आहे, आर्सेनिक आहे हुन में, यानी संखियो जंहिंखे चवंदा आहिनि, ऐं हिते जे माण्हुनि जे लाइ तमामु इंजूरियस आहे हेल्थ जे लाइ। उन जे लाइ असां हिते काफ़ी कोशिशूं कयूं आहिनि वाटर सप्लाई जूं। वाटर सप्लाई स्कीम जेका हिते जी आहे तमामु पुराणी आहे, खरबूं रुपयनि जी उन्हनि जूं बजटूं हूंदियूं आहिनि। हर साल मेंटेनेंस ते ख़र्च थिए थो, मुलाज़िमनि ते जा पघार थियनि था, ऐं हुन में नयूं नयूं जेको थींदियूं आहिनि रिहेबिलिटेशन। पर उहा शइ ठहिण खां वठी अॼु ताईं कॾहिं इंटेक कोन थी आहे, कॾहिं बि हुन हिकिड़ो सिंगल कनेक्शन बि शहरियुनि खे कोन ॾिनो आहे। असां जॾहिं पुछा कंदा आहियूं चवंदा बाबा उते कागज़नि में ईअं आहे त रवां आहे जेको हुन में हले पियो, इंटेक आहे। पर हींअर असां उते जे एक्सिन सां मिलियासीं, कटपर साहब आहे रशीद कटपर, उनखे विज़िट बि कराईसूं। उन्हनि मिड़ी चयो आहे, कुझु कोशिशि कई आहे। पहिरीं उन्हनि ॿुधायो त असां वटि पाइप ई कोन हुआ, हे कोन हुई, बिजली कोन हुई, जंहिंजा खंभा कोन हुआ उहे बि केरु चोरी खणी वियो, उहे उन्हनि कुझु हुते लॻाराया आहिनि नाले मात्र। ऐं हुते उन्हनि कमु पिए करायो मेंटेनेंस जो, तालान जा के रिपेयर पिए करायूं। असां उन्हनि खां पुछियो बाबा हीअ रिपेयर छाजी पई थिए? चऊं हिनजी वाटर सप्लाई जी आहे। वाटर सप्लाई स्कीम आहे ई कोन्हे, पाइप ई कोन्हे, मेन लाइन कोन्हे, नंढड़ा जेके आहिनि शहर जेके मोहल्ले में जेके कनेक्शन जा नंढड़ा पाइप था थियनि उहे बि कोन्हे। तव्हां मेंटेनेंस हर साल पिया करियो, छाजी पिया करियो? पोइ थोरो हुन एक्शन जो त आउं हाणे आहियां, ऐं जेके अॻे थी सघे थो अॻे वारा जेके ईअं करे आहे, असां इनशाला उन्हनि खे उन्हनि जा पोल पधरा कंदासूं, ॾिसूं था, विज़िट बि था करियूं ऐं ॾिसूं था रिकॉर्ड ॾिसी। टांकी जेका आहे हिते पाणीअ जे लाइ तमामु वॾी कास्टली टांकी हुई, उहा माण्हुनि उनजा लोह बि कढी आहे, पाइप बि कढी आहे। ऐं वठी वियुसि उन्हनि खे, मुंहिंजो हीअ टांकी जी हालति ॾिसो। वरी उन्हनि उतां फ़ोटो वग़ैरह कढी विया हुआ। उन्हनि टांकीअ ते माण्हुनि कब्ज़ा करे वरिता आहिनि, घर पिया ठहिनि, जेको आयो कुॾर खणियो, चवंदा असां प्लाट इहे ख़रीद कया आहिनि। मूं उन्हनि खे चयो बाबा तव्हां रिकॉर्ड ॾेखारियो, हीअ टांकी जेका तव्हां ज़रूरु परचेज़ कई हूंदी, ज़मीन जेका हिन जी हूंदी पंहिंजी हेल्थ इंजीनियरिंग डिपार्टमेंट जी हूंदी, त उहे हू कोन पिया ॾेखारीनि पंहिंजो रिकॉर्ड। चवनि पिया हिते आहे वरी कोन्हे, हिकु ॿिए ते आणियो वेठा आहिनि। ऐं इन खां सवाइ एजुकेशन जा बि आहिनि इहे मसइला। ऐं हिते जेको गर्ल्स जी घणो करे तालीम आहे ई कोन्हे। जेके ॿारहं में स्कूल आहिनि उते बि गर्ल्स स्कूल में को टीचर कोन्हे। मुंहिंजे ॻुठ में गर्ल्स स्कूल आहे, टीचर कोन था ॾियनि, चवंदा अचे कोन थो। ऐं ॿिया त जेके बि स्कूल आहिनि सम्झो यूसी में जेके नाले किताबुनि में त लिखिया पिया आहिनि त आहिनि, बाक़ी उन्हनि में को कमु कोन पियो थिए। रोड्स हितां खोरवा खां शाह करीम ताईं हिते हाणे माण्हू को पैदल हले थो त हले थो, बाक़ी का बि सवारी मोटर साइकिल बि नथी वञी सघे। उते अयूब जे दौर में चवनि था रोड ठहियो बुलडी शाह करीम आहे खोरवा, उन जी मिटी तर ताईं ख़तमु थी वई आहे। पासा जेके किनारा टुटी विया आहिनि, उनजो विच जेको आहे पको थियल रोड उहे बि टुटी विया आहिनि। ऐं हितां आम तरफ़ हितां ॼण हिन पासे ई सॼो इलाइक़ो खोरवा साइड जो ऐं बुलडी शाह करीम जो राब्तो कटियल आहे। ऐं वधि में वधि असांजी तालके में पॉपुलेटेड जेका थिकली पॉपुलेटेड जेका यूनियन आहे उहा बुलडी शाह करीम आहे। उन यूनियन जो सॼो बुलडी शहर खां जेको आहे उनजो ख़तमु थियो पियो आहे पंहिंजो हुन सां राब्तो, ज़मीनी राब्तो जेको आहे न कटियल आहे। ऐं तव्हां जेकॾहिं हीअ खोरवा ॾे रोड ते ईंदा उते तव्हांखे ख़ौफ़ पियो थींदो त एतिरो त हेठि किनारा जेके कटियल आहिनि ऐं रोड टुटल आहे, इहे माण्हू पंध वारे खे बि जेको आहे तो छो त रोड ख़राबु हुअण जे करे हितां जेके मोटरसाइकिलूं अचनि थियूं, गाॾियूं अचनि थियूं, फुर थियूं थियनि, चोर लोफर वेठा हूंदा आहिनि, उते बसि गाॾीअ ते फुरे आराम सां वरी लही हलिया वञनि। हितां गुड्स वारी का बि गाॾी यानी सामान खणी वञणु, अटो चांवर या ॿियो सामान बुलडी शाह करीम मां खोरवा वञी कोन थो सघे। जेको वञे थो रस्ते में माण्हू लाहे था वञनि, ॿ ॾींहं वञनि था, लॻनि था त या त ट्रक जेका आहिनि उहा रस्ते में ख़राबु थी पए,
अॼु बि असां ॾिठो आहे त काफ़ी जेके इन कम ते बीठल हो उन जूं गाॾियूं जेके आयूं उन्हनि जा टायर टुटी विया आहिनि, ॿ टे गाॾियूं बीठियूं आहिनि, उहे ॿ टे ॾींहं लॻी वेंदा आहिनि ॿिनि महलनि ते पहुचण में, जेको झोक शरीफ़ कोन थियूं पहुची थियनि, अहिड़ी उनजी रस्ते जी हालत ख़राबु आहे। शहरीनि जो इहो बि इल्ज़ाम आहे त जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे 5-5 सालनि खां पोइ ज़ाहिर थींदा, तव्हां छा चवंदा? ज़ाहिर थींदा आहिनि, इहो शहरीनि जो चवण ॻाल्हि ऐं सम्झां थो मुनासिबु कोन थींदो, ज़ाहिर थियनि था। हिते असांजो MLA साहिब जो विज़िटूं तक़रीबन महीने में थींदियूं आहिनि, ॿिए महीने में थींदियूं आहिनि। MLA साहिबु अचे थो, MP हुन सां गॾु हूंदा आहिनि, उहो ज़ाहिर न थियण वारी मुंहिंजे ख़्याल में त ज़ाहिर हूंदा आहिनि, पर जेके कमनि जे बारे में उन्हनि खे चयो वेंदो आहे पोइ उन्हनि में जा घणो करे जेको आहे न उन्हनि ते अमल घटि थो थिए। जेके मुतालबा जेके शहरी आहिनि उन्हनि जूं डिमांड्स आहिनि, हालांकि डिमांड बि एंडलेस आहिनि, घणियूं आहिनि। हिननि जी वसी ॻाल्हि को चवंदा आहिनि पथर बि ॻरो आहे, चवंदा अली पियो करी पर मुंडो ॻरो आहे, त मसइला एतिरा गंभीर आहिनि जे हिननि जे सालो करण जा न आहिनि। उन्हनि में कुझु क़दुरु उन्हनि कोशिशि बि कई आहे, बाक़ी घणे क़दुरु जेके मसइला जेके आहिनि त जीअं जो तीअं। साईं तव्हां ॿुधायो त बुलंद शाह करीम शहर जा कहिड़ा मसइला आहिनि? बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं बुलंद शाह करीम शहर ऐं तहलके जा मसइला त एतिरा त आहिनि जो असीं ॿुधाईंदासीं त ॾींहं लॻी वेंदा। तक़रीबन 10% मसइला हल कोन था, 90% मसइला आहिनि। रोड हुजनि, रस्ता हुजनि, हेल्थ हुजे, इंतिज़ामी मसइला हुजनि, सो मतिलबु त असांजो जेको आहे असां हाणे पंहिंजे दौर में ऐं पंहिंजे असां कहिड़ी गिला करियूं, पर मसइलो छा आहे आवाम जे अॻियां असीं मतिलबु त शर्मिंदा आहियूं। असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे अच्छा हिते कामोरे जो होल्ड आहे, चूंडियल नुमाइंदा ऐं असांजा जेके कामोरा आहिनि उन्हनि जी वधीक पाण में रिश्तेदारी आवाम सां घटि आहे। सो जेकॾहिं अगरि आवाम जो लाचार हुजे त हर ऑफिसर खां, हर कामोरे खां मतिलबु जेका थिए थी हिननि जो हिसाबु किताबु चूंडियल ई नुमाइंदा वठनि, उनखे बाक़ाइदा सिधो कनि। ऐं असां जेकॾहिं कुझु बि चवंदासीं असांजे चवण सां इहो, पर असां हाणे पार्टी जा माण्हू सभु ॻाल्हि आहे, माना कामोरनि ते घटि आहे लठ, जेको माना मिसाल बाक़ाइदा हुन खां पोइ पुछाणो हुजे, पुछाणो न आहे। हिते तव्हांखे मेनपुरी आहे, घुटको आहे, मनशात आहे, सवाल ई न, जेकॾहिं को माण्हू चूंडियल नुमाइंदो या को ऑफिसर सही नमूने कनि, हिते का शइ हली नथी सघे। अलाए छा असांजे दोस्तनि खे आहे, ऐं उनखे अपील कंदुसि असांजे दोस्तनि खे, चए आवाम में असांखे वञिणो आहे, माण्हुनि ॾे राज्यनि में ॻोठनि में असां ई वोट घुरण वेंदा आहियूं, ऐं टाइम ते पोइ ई लिकी वेंदा आहिनि, पोइ सभिनि पटका पलांद जीअं आहिनि असांजा चूंडियल असांजे पार्टी जा उहिदेदार आहिनि, दोस्त आहिनि, हिते चङा आहिनि, पोइ वोट लाइ वेंदा आहियूं। इहा मतिलबु त हिकिड़ी कतई ॻाल्हि न आहे त मिसाल आहे त पीपुल्स पार्टी ख़तमु थियणी न आहे। बुलंद शाह करीम जे मसइलनि जे हवाले खां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हितां जे मक़ामी सीनियर सहाफ़ी ऐं सन TV न्यूज़ रिपोर्टर साईं रशीद सुमरो। साईं तव्हां ॿुधायो त कहिड़े नमूने जा मसइला आहिनि हिन शहर जा ऐं छो इहे मसइला हल नथी सघनि, तव्हां छा चवंदा? अदा ग़ुलाम हुसैन, असल में बुनियादी तौर ते बुलंद शाह करीम के जेकी दरपेश मसइला आहिनि उनजे अंदरि सभिनी खां पहिरीं त तइलीम जो मसइलो आहे, उनखां पोइ हिते जे माण्हुनि खे सिहत जो मसइलो आहे, ऐं टियों जेको अहम मसइलो आहे उहो आहे दरगाह बुलंद शाह करीम जी ज़बून हाली। बुलंद शाह करीम जी जेका तइलीम आहे उनजी हालत इहा वञी वती आहे जो हर जॻह ते इहे ट्यूशन सेंटर जेके आहिनि इहे हींअर खोले ऐं नंढड़नि ॿारनि खां हज़ारे रुपया फ़ियूं वठी करे उनखे अल्फ़ाक़ ऐं बेबदक बेबित ते तारो लिखे उन वीचारनि खे रवानो करे छॾनि। बाक़ी जेकी हिते इहो गवर्नमेंट हाई स्कूल आहे बुलंद शाह करीम जो, उनजे अंदरि तइलीम जो जेको मयार आहे उहो कुझु बहितर आहे। बाक़ी हिते मजमूई तौर ते बुलंद शाह करीम सिटी, बुलंद शाह करीम सिटी खां ॿाहिरि तव्हीं जेकर जे ईंदो त तव्हांखे तइलीम जेका आहे उहा तमामु तव्हांखे ॾाढी पसमानदा ऐं तमामु जेको सो तबाह हाल तइलीम मिलंदी। ऐं ॿियो त हिते जेको सिहत जो जेको फैक्टर आहे उहो इंतिहाई ख़राबु आहे। हिते तालका हॉस्पिटल बुलंद शाह करीम आहे जंहिंजी ACNE खे मंज़ूर कराइण जे लाइ हितां जा जेके असांजा नुमाइंदा आहिनि, असांजा जेके क़ौमी असेंबली जा नुमाइंदा आहिनि, असांजा सूबाई असेंबली जा नुमाइंदा आहिनि, उहे तयारु कोन्हनि। उहा बिल्डिंग जेका आहे जेका तक़रीबन 15 खां 20 करोड़ रुपए जी बिल्डिंग तयारु थी पई आहे, अॼु ॾींहं ताईं उहा रूरल हेल्थ सेंटर जो जेको आहे सो दर्जो रखे थी, ऐं उनजे अंदरि हिन वक़्तु सिर्फ़ु हिकिड़ो डॉक्टर वेठल आहे, ॿिया 2 कंपाउंडर आहिनि ऐं 18 खां 25 पटेवाला आहिनि।
ऐं हर रोज़ ऐं हर राति जो एक्सीडेंटल केस जेके आहिनि तक़रीबन अचनि था। मूंखे यादि मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजे सहाफ़ती दौर जे अंदरि गुज़िरियल आहिनि 4-5 सालनि में अहिड़ी का बि राति कोन गुज़री जंहिंजे अंदरि हिकिड़ो 2-3 इंजर्ड 3-4 हफ़्ते जे अंदरि 3-4-5 माण्हू फ़ौत थियल को क़तल थियल माण्हू पहुता हुजनि ऐं डॉक्टर हिते मौजूदु हुजनि। जी नाज़रीन, लालपत जे समूरे इलाइक़नि जीअं बुरुड़ी शाह करीम जा साॻिया ई मसइला आहिनि। हिन शहर में न पीअण जे पाणी जी बुनियादी सहूलियत मुयसरु आहे, न ई वरी हिन शहर जा तइलीमी इदारा के बहितर तरीक़े सां हली रहिया आहिनि। ज़रूरत हुन ॻाल्हि जी आहे त हिन शहर जा मसइला तरजीहनि बुनियादनि ते हल कराया वञनि त जीअं मकाई माण्हुनि जा मसइला हल थी सघनि। कैमरामैन फारूक जान सां गॾु गुलाम सिंह ख्वाजा, ब्यूरो टाइम, ठट्टू।